नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तो सात संगत जी तहाँ श्रीमद भगवत गीता में 9 अध्याय श्रवण करे रहा हो। भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र महाराजन चवन था कि जेको मुंहिंजे स्वरूप के जानंदो आ कि मां ही परम ईश्वर आया, सभिन जो आधार आया, सभिन जो भोक्ता, देवताउन जो भी परम देव मालिक आया, सब कुछ मां ही आया, तो वो मुख्य प्राप्त थी वेंदो आ। चो हरे राम। भगवान चवंता मां वासुदेव ही सजी संसार के पैदा करण वारो उत्पत्ति जो कारण आया। ऐं मां सां ही सजो जगत हलंदो चलंदो आहे। अहिड़ी रीत तत्व सां ठीक सां समझी करे श्रद्धा ऐं भक्ति सां भरियल बुद्धिमान भगत मूं परमेश्वर जो सदाई सुमरन कंदा आहिनि, भगवान के निरंतर याद कंदा आहिनि। ओम राधे श्याम, ओम सीताराम, हे हरे। वे सदाई मुंह में मन लगाइण वारा ए मुंह में ही प्राणन के अर्पण करण वारा भगत सदाई मुंहिंजे प्रभाव ए गुणन जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं मूं वासुदेव में ही रमंदा आहिनि। ये भगवान के भक्त ॾाढा प्यारा आहिनि। सततम कीर्तयंतु चवनि था पिया जेके दोस्त यार पाण में हूंदा आहिनि उहे संसार जी ॻाल्हियूं न कंदा आहिनि। इलेक्शन हली रहिया आहिनि, क्रिकेट हली रही आहे, बॉलीवुड में छा थी रहियो आहे, त हॉलीवुड में छा थी रहियो आहे, उन्हनि खे इन सां मतिलबु न हूंदो आहे। उहे मुंहिंजी लीलाऊं ॿुधाईंदा आहिनि। किथे मिलंदा आहिनि त सत्संग कंदा आहिनि, परमार्थ जी ॻाल्हियूं कंदा आहिनि, कोई भक्तनि जी कथा, कोई प्रभुअ जी लीला, कोई चरित्र। इन तरह सां उहे निरंतर मूंखे यादि कंदा रहंदा आहिनि। मुंहिंजो स्वभाव, मुंहिंजा गुण, मुंहिंजी कथाऊं, मुंहिंजा चरित्र, मुंहिंजी लीलाऊं, मुंहिंजो ज्ञान, मुंहिंजी गीता, मुंहिंजो भागवत, इन तरह सां मूंखे यादि करे करे मुंह में ई समायल हूंदा आहिनि। चओ हरे राम। जेको माण्हू मन सां जाते हूंदो आहे न, उहा उनजी असली हाज़िरी हूंदी आहे। तन खां वधीक मन जे हाज़िरीअ जो महत्व आहे। त उहे भक्त जाते भी हुजनि, उहे मन सां भगवान में हूंदा आहिनि। असां जहिड़ा माण्हू दरबार में वेही करे भी पतो न आहे, कोई बाज़ार वेठो आहे, कोई घर वेठो आहे, कोई दुकान ते वेठो आहे, कोई काथे वेठो आहे। संत महात्मा नज़र अचनि काथे वेठा आहिनि, पर उहे भगवान में ही वेठा आहिनि। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। त जाते भी वेठा आहिनि उहे भगवान में ही रमण कंदा आहिनि। हिकिड़ा महात्मा पिया चवनि, राजेंद्र आचार्य महाराजन जा कोई पूजनीय वॾा बुजुर्ग संत हा। उहे ॿुधाइनि पिया त भाई संत महात्मा शरीर सां काथे भी हुजनि, जेके प्रेमी भक्त हूंदा आहिनि उहे भगवान में ही रमण कंदा आहिनि। कंहिं न कंहिं अवस्था में, कंहिं न कंहिं लीला में, चरित्र में। त इहा ॻाल्हि जे संतनि चई त ख़बर त ओॾीमहिल छा पिया कनि। चो हरे कृष्ण, हरि बोल। वे महात्मा ओॾीमहिल नोटनि जी गिनती पिया कनि। नोटनि जी गिनती कंदे कंदे चवनि पिया, भगवान जा प्रेमी भक्त तन सां काथे भी हुजनि, उहे मन सां भगवान सां गॾु हूंदा आहिनि। त संतनि चयो, साईं असांखे खोले करे सम्झायो। त चवंदे चवंदे उहे चई वेठा, चवणो न पिया चाहिनि, लेकिन पूर्ण महात्मा नालो मूंखे यादि न आहे, चई वेठा त तव्हां छा था सम्झो, मां हिन महिल काथे आहियां। चई साईं छा था सम्झूं, असांजे साम्हूं वेठा आहियो, नोटनि जी गिनती था कयो पिया। हाँ, अखियुनि में आंसू अची विया। चई न न, तन सां मां तोसां गॾु आहियां, पर हिन महिल भगवान सां गोवर्धन में जेको भगवान गौचारण करे रहियो आहे, हिन महिल मां उन सां गॾु वेठो आहियां, भगवान सां। चओ जय श्री कृष्ण। केॾी ऊंची स्थिति आहे। तन सां कम भी हले तो पियो, पर मन सां उन्हनि जी हाज़िरी भगवान सां गॾु आहे।
पोरी लिकाए या न मां तो समझाइण लाइ थो चऊं। तंहिंजे करे भगवान कृष्ण चवनि था इन तरह सां जेके मन सां ख्यालात में वीचारनि में यादियुनि में वाणीअ जे द्वारा निरंतर मूंखे यादि कंदा आहिनि, मुंहिंजा चरित्र लीला गुण कथाऊं, उहे भक्त मूं में ई समायल रहंदा आहिनि। मरण खां पोइ जी ॻाल्हि नथा कनि भगवान, सम्झो था। यानी जीते जी भी उहे भगवान में, भगवान उन्हनि में विशेष रूप में। भगवान तो सभिनि में आहिनि, हा न भाई, लेकिन उन्हें में विशेष रूप में। हवा काथे न है, हवा तो जाते काथे है, मैदान में, हिते घर में, अंदर बाहर, जाते काथे हवा है कि न भाई हवा। लेकिन हिकिड़ी हवा जी टंकी हूंदी आहे जाते असां गाॾीअ में हवा भराईंदा आहियूं, उन में हवा विशेष रूप सां आहे। ईअं पूरे मैदान में खोले रखो तो 1 पाउंड भी हवा न भरजंदी चक्के में, लेकिन उन पाइप लगायो तो 1 मिनट में काफ़ी हवा भरजी वेंदी, टायर फुल थी वेंदो। तहिड़ी तरह सां भगवान तो घट घट में हरजू बसे, पर भगवान चवनि था संतन में मां प्रकट रूप सां वसंदो आहियां, विशेष रूप सां वसंदो आहियां। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। छिड़कन भरन मोहल्ले वारा भॼी न अचनि, धीरे धीरे प्रेम सां भगवान जो प्यार सां नालो खणो, हा न। जी चइबो न आई लव यू, प्रेम सां चइबो न आई लव यू। ईअं कोई चवंदो लव तो करे या सिर लाहींदो अची करे भेण, ईअं न। जीअं चइबो आहे त हुन में प्रेम हुजे भाव, चओ जय श्री कृष्ण। हा, आवाज हेठि ऐं ईअं मिश्री, माखी, शहद, गुड़, निबात, खंड, मलाई, रबड़ी, मक्खन, पिज़्ज़ा, बर्गर सभु में मिलाए छॾ। सभु केवल हिन जे लाइ न, सभिनि जे लाइ प्रेम सां। ऐं धीरे भी न चवणो आहे कि कननि तक आवाज़ ई न पहुचे, एॾो जोर सां भी न चवणो आहे कि कननि जा पर्दा फाटी पवनि। प्रेम सां, भाव सां, बिल्कुलु स्नेह सां। ये पंहिंजे ॿारनि खे कीअं सॾु कंदा आहियो, हाँ कीअं सॾु कंदा आहियो, माताउनि खे त चङी तरह पतो आहे। ओ मेरा मुन्ना राजा, है न, मेरा बेटा, मेरा जीअं बि हुजे पोइ ॿार, साईं साईं कृपा। ओॾे कुर्सीअ ते वियो न इंद्र कुमार, ओॾे विराजो न। स्वागत कयो आशीर्वाद जो भाई इंद्र कुमार भोजवानी। ईअं स्वागत थींदो, ताड़ियूं वॼाइण में बि कंदो कमाल। एॾी बर्फ़ किरी आहे छा भला, ईअं कोई टेम्परेचर ईअं 10 डिग्री माइनस आहे छा। मां टोपो पातो आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे, उन में न अचो, तव्हां टोपे में न अचो। टोपो मां पातो आहे ईअं फैंसी बढ़िया, ईअं लुक लाइक। हाँ, बाक़ी इन जो मतिलबु इहो न कि थधि पई आहे। इंद्र कुमार भोजवानी ॾिसो, ॾाढी सुंदर शुद्ध भावना इन्हनि जी, ऐं राजनीतिअ में भी इन्हनि ॾाढी सच्चाई ईमानदारीअ सां सेवा करण जे हिसाब सां प्रवेश कयो। असांजा बचपन जा मित्र आहिनि ऐं ब्रह्मचर्य जो इन्हनि पालन कयो आहे, शादी न कई आहे, हा न। भगवान जीवन में खूब भक्ति ॾियनि, नाम जो, प्रेम जो, भक्ति जो दान ॾियनि, इहा ई अरदास आहे। हिकिड़ी ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि भाई, चओ हरे राम। अॼु असांजे दरबार जा सेवाधारी मुरली भैया, उन्हनि जो भतीजो आकाश महर, उन्हनि खे भगवान श्री कृष्ण गोपाल बाल गोपाल जी प्राप्ति कराई आहे। त प्रभु जी अपार कृपा थी, जामनानी परिवार में पूर्वजन जी कृपा, माता असांजी अदी ऐं श्री गोवर्धन दास वडन जी कृपा, दीपक भैया जी कृपा। हे फुलवारी सदा वसे वसे, फले फूले ऐं सेवा करे, सत्संग करे, प्रभुअ खे कॾहिं न भूले, सदा रहमत रहे। 3 बार भाई उन नंढे से बाल गोपाल के भी तव्हां मिली करे चवंदो जी आशीर्वाद। एकदम तुरंत चई छॾींदा आहियो, मौक़ो ई न ॾींदा आहियो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ, ऐसे प्रेम से बोलो हरे कृष्ण। हाँ, ऐसे बोलना है तुमको ना, और सबको जोर से बोलना है।
इन कॉम्पिटिशन में तव्हां हारजी वेंदो। हिन जी आवाज़ जी ट्रेबल ॾाढी ऊची आहे, कंहिंमें बेस हूंदो आहे, कंहिंमें ट्रेबल हूंदी आहे न। हीअ त कुदरती आवाज़ आहे, त तव्हां बि बराबरि करण जे लाइ हिन जी ट्रेबल घटि, तव्हांजो थोरो बेस वधीक हुजे। त भाई हा, हरे कृष्ण बोलो, ओम राधे श्याम। हा, ईअं प्यार सां ॼण भॻवानु साम्हूं बीठा आहिनि, मक्खन मिश्री तव्हां खारायोसि था, है न। हे हरी, हरी बोल, ऐसे बोलना है, हरी बोल, ऐसे हरी बोल, बोलो ना, हरी बोल, ओम राधे श्याम, ओम सीताराम, हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद, हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हिकिड़ो बार छा थियो, मंगलू राम बीमार हो हॉस्पिटल में। त हिकिड़ो माण्हू पुछणु वियसि हुनजो दोस्त अटकू राम जो पिता साहब, त कननि जी चढ़ी वई हुअसि ताड़ी, सम्झो था, यानी कुझु ॿुधणु न पियो अचेसि। त हाणे जंहिंखे ॿुधणु न ईंदो आहे उहे माण्हू मानसिक कीअं कल्पना कंदा आहिनि, भई जंहिं स्तर ते मां थो ॿुधां ॿिया बि उअं ई था ॿुधनि। अच्छा, इहा ॻाल्हि त छॾियो, कोई ईयरफोन लॻाए त उनखे ईअं लॻंदो आहे भई उनजे अंदरि ड्रम ऐं जेके ढोलक तबला हलंदा रहंदा आहिनि, गीत संगीत हलंदा रहंदा आहिनि, उहो सम्झंदो आहे ॿियनि खे बि ॿुधणु नथो अचे। पोइ उन सां प्रेम सां ॻाल्हाए, ॿियो भाई काॾे थो वञे, एॾे ई त वियो हुउमि, उहो ईअं ॻाल्हाईंदो। छो जो उनखे ध्यानु कोन्हे कि मां ॿुधां थो त भाई मूंखे आवाज़ जो स्तर ॿियो आहे। त हिकिड़ी बार हिकिड़ो ॿोड़ो हली वियो मंगलू राम खां हाल चाल पुछण, भई हाल चाल, पुट मना केसि अटकू पापा काॾे वेंदव, तव्हां ठीक सां ॿुधणु नथो अचे। हुननि खे त अचे थो न ॿुधणु। हा हा, त वञो भला वञो। मंगलू राम वीचारो बेड ते पियो हो, हॉस्पिटल में वियो ऐं अटकू राम जा पप्पा आयसि, चओ जय श्री कृष्ण, ऐं अची करे जोर सां पुछणु लॻसि, ॿियो छा हाल चाल आहे, बढ़िया आहे, मज़े में? अहिड़ो अची पुछीसि, चईसि न अंकल अञा तबियत ख़राबु आहे, सुठो नथो लॻे। हा हा, बढ़िया आहे, बढ़िया आहे, बढ़िया, ॾाढो सुठो आहे, बढ़िया। उहो पोइ सम्झे चए थो ठीकु आहे हाणे। अच्छा, ॿियो कहिड़े डॉक्टर जी दवा थी हले? गुस्सो आयो हुनखे, भई माई तबियत ख़राबु आहे, तो चए बढ़िया आहे। त जंहिं डॉक्टर जी दवा पई हले उन डॉक्टर जो नालो ई न ॿुधाईसि। कंहिं डॉक्टर जी दवा थी हले? चईसि यमराज जी। हाँ, ॿुधी तो सघे कोन पियो, ॾाढो बढ़िया डॉक्टर आहे, ॾाढो बढ़िया, ॾाढनि जो बेड़ो पार कयो अथई, तुंहिंजो बि जल्दी कंदो। अहिड़ी चिड़ लॻी वीचारे मंगलू राम खे। चईसि खाइण लाइ छा ॾिनो तैं? खाइण जे लाइ, खाइण, पाण ॿोड़ो, हुनखे त चए खाइण लाइ छा ॾिनो तैं? परहेज लाइ ॿुधायो अथई, छा चए अथई खाइण लाइ? तूरी लौकी पेठो खीर। चईसि जहर। हा, ॾाढी ॾाढी बढ़िया डिश आहे, ॾाढी, तुरंत असर कंदी आहे, ॾाढो फ़ाइदो पहुचंदो आहे, तुरंत 3 टाइम खाइजा। वीचारो जेको 50 साल जीअण वारो हुजे ओॾी महिल ई हली वञे परम धाम। त भैया आवाज़ जो बि हिकिड़ो स्तर हूंदो आहे न, त जेॾी महिल ईयरफोन लॻायो त सावधान, ॿिया माण्हू जा कन ख़ाली अथव, तव्हांजे कन में त टूटी पई आहे, पोइ ओॾी महिल माण्हू ऊंचो ॻाल्हाईंदा। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गीता याद अथव? गीता काथे पहुती? गीता याद अथव? हरे राम। भगवान कृष्ण चवनि था कि मुंहिंजा भक्त मूं में ही रमण कंदा आहिनि, मूंखे यादि करे, मुंहिंजी ॻाल्हियूं करे करे उहो जीते जी मूं में समायल हूंदा आहिनि, मुंहिंजे ध्यान में सदा लॻल, प्रेम सां मुंहिंजो भजन करण वारे भक्तनि खे मां तत्व ज्ञान रूप योग ॾींदो आहियां। केॾी वॾी ॻाल्हि था चवनि। ॾिसो, असां आत्म ज्ञान पायूं, असांजी बुद्धीअ जी, मन जी, दिमाग़ जी ताक़त न आहे कि असां आत्म ज्ञान पाए सघूं, लेकिन असां छा कयूं? भगवान खे यादि कयूं, भगवान जी कथा यादि कयूं, भगवान जो स्वभाव, भगवान जा गुण। पोइ छा थींदो? भगवान चवनि था जेके निरंतर मूंखे यादि कंदा आहिनि उन्हनि खे ब्रह्म ज्ञान मां ॾेई छॾींदो आहियां, उन्हनि खे आत्म ज्ञान मां ॾींदो आहियां। श्री कृष्ण भगवान जा वचन अथव।
ये भले समझ में न अचे असांखे गीता में भगवान छा था चवनि, आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, देह छा आहे, देही छा आहे, मन छा आहे, शरीर छा आहे। लेकिन भगवान खे यादि बि कंदा रहूं त इहो निर्मल भक्ति, सरल भक्ति योग सां भगवान चवंदा पंहिंजे भक्त खे आत्म ज्ञान मां ॾींदो आहियां। चओ हरे राम। तत्व ज्ञान यानी आत्म ज्ञान, तत्व ज्ञान, ब्रह्म ज्ञान, आत्म ज्ञान, स्वरूप ज्ञान, इहो सभु हिक जो ई नालो अथव। ब्रह्म विद्या सब एक ही अथव। ठीक आहे। भगवान चवनि था उन्हनि खे ब्रह्म ज्ञान, आत्म ज्ञान इहो योग मां ॾींदो आहियां। ॿुधायो, न कोई मेहनत करनी पए, न तपस्या करनी पए, न योग करणा पवनि वॾा वॾा, न अटो ॻोहिणो पए, न पाणी मिलाइणो पए, न लूणु मिलाइणो पए, पराठा तैयार, ब्रह्म ज्ञान भगवान ॾेई छॾे। ॿियो छा खपे अञा? श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण